अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली थहीम तव्हां ॾिसी रहा आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद है तव्हां दोस्त सब ठीक हूंदा खैरियत सां हूंदा। दोस्तों मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिकु तमामु बहितरीन सिंधी टेली फिल्म जी तेज़ीअ सां रिकॉर्डिंग जारी आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म में कहिड़ा कहिड़ा अदाकार कम करे रहा आहिनि, जीअं त सैयद निसार शाह, जुल्फ़कार बुर्दी, बिलावल खोखर, मुमताज़ खासकेली, ज़फ़र खोखर, आसमा भुट्टो। इन्हनि खां अलावा काफ़ी सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिण हिन फिल्म में कम करे रहा आहिनि। दोस्तों मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जो नालो छा आहे। तव्हां दोस्तनि खे ख़बर त लॻी चुकी हूंदी त हिन फिल्म जो नालो छा आहे। तव्हां थंबनेल ॾिठो हूंदो, थंबनेल ते नालो लिखियलु हुयो, तव्हां ॾिठो हूंदो। वरी बि मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जो नालो छा आहे। दोस्तों हिन फिल्म जो नालो आहे सिंधुअ जो कसम। हिन फिल्म जो डायरेक्टर केरु आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जा डायरेक्टर आहिनि ज़फ़र खोखर ऐं मुमताज़ खासकेली। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ फिल्म ईद उल अज़हा ते सिंध TV चैनल ते हलाई वेंदी। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हां दोस्तनि खे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी। जे अगरि तव्हां दोस्तनि खे हीअ वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे। ॾिसंदा रहो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल।